हाणे फ़क़ीर साईं हिकिड़े ॻोठ में आयो ऐं चवणु लॻो त मूंखे 5 ज़ालूं खपनि। ॻोठ जे वेझो अची पुॻो ईअं चवंदो पियो अचे त वण जे हेठि वरी नौजवान छड़ा छांबड़ा छोकिरा वेठा हुआ। तो ख़बर छड़नि जी त शादी अॻे ई न हुजे। सो तो मूं जहिड़ा छड़ा से चवणु लॻा त फ़क़ीर जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे। फ़क़ीर चवे छा थो, 5 ज़ालूं मूंखे खपनि। असांखे वञा हिकिड़ी ज़ाल बि कोन थी मिले, छड़ा छांब पिया हलूं ऐं फ़क़ीर खे वरी 5 ज़ालूं खपनि। साईं हाणे छोरा उथी उतां वण जे हेठां सिधो आया फ़क़ीर वटि। फ़क़ीर चवणु लॻा, फ़क़ीर ॾे ख़बर चरियो पागल ऐं मेंटल ऐं दिमाग़ तुंहिंजो सही कोन्हे छो? जी फ़क़ीर चवणु लॻो त छा थियो? जी बाबा छा वरी छा, असांजी हिकिड़ी शादी कोन थी थिए, तूं वरी हिते सदा हणंदो वधी त 5 ज़ालूं खपनि। भला निभागा ख़ैर आहे। फ़क़ीर चवणु लॻो त बाबा मूंखे 5 ज़ालूं खपनि थियूं ऐं तंहिंजे करे सदा पियो हणा। मन को अहिड़ो माण्हू हुजे जेको 5 मायूं 5 ज़ालूं मूंखे परणाए ॾे। छड़ा छा बाक़ी सड़ाए वेठा से चवणु लॻा त फ़क़ीर वञण वारी कर, मतां खाई न किथे पादर। छड़नि छांबड़नि मिड़ी हल्की सल्की हिन जी माना जुठ बुठ करे ऐं फ़क़ीर कयूं रवानू। फ़क़ीर वरी इहो साॻी, बाबा आहे को अहिड़ो जेको माना छोकिरियूं परणाए ॾे या कुझु करे, मूंखे 5 ज़ालूं खपनि। ॻोठ में चवंदो हुजे। मायूं ॿुधण थो चवणु लॻियूं, मोह फ़क़ीर चवे छा थो, 5 ज़ालूं हिनखे खपनि, इन फ़क़ीर सां शादी कंदो केरु मोए सां? ॻोठ वारा बि साईं हाणे को अहिड़ा हुजनि से बि निकिरी आया। चवणु लॻा त फ़क़ीर दिमाग़ु ख़राबु थियो अथई छा, 5 ज़ालूं खपनि? असली भला हिकिड़ी मां बेज़ार आहीं, तोखे 5 ज़ालूं खपनि, केरु तोखे ॾींदो? ऐं पंहिंजी धीउ केरु सूरनि में विझंदो तो फ़क़ीर खे ॾेई? भले हले न त हणी न पांठा। अबा हाणे हर माण्हू हिनखे ईअं चवे। फ़क़ीर चवणु लॻो त भले हीउ ॻोठ त सफ़ा माना ईअं आहे, छोकिरियूं जेकर हूंदियूं तॾहिं परणाए कंहिंखे निभागा कोन ॾींदा। फ़क़ीर वरी उतां निकितो साईं, हाणे वरी ॿिए ॻोठ में दाख़िल। सो हाणे नी फ़क़ीर जी नी सदा ते जुठ पुट असुल माना हुजे। सो हाणे आयो कहिड़े इलाइक़े में अची पुॻो, उते पियो सदा हाणे उते माण्हू बिने को वॾा होशियार हुआ। सो वञी फ़क़ीर खे पकिड़े वरितऊं। अची फ़क़ीर तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे छा, 5 ज़ालूं तोखे केरु ॾींदो? ऐं अची ॻोठनि में इहे सदा पियो वञी माण्हू को ख़ैर ख़ैरात घुरे, को पैसा, को 5 रुपया, को अटो, को लटो, को कपिड़ो। तो भला सदा ई तुंहिंजी अनोखी 5 ज़ालूं खपनि। निभागा चरियो ऐं पागल ऐं छा आहे, 5 ज़ालूं तोखे केरु ॾींदो? माठि करे वे अजर खाई न पाठा। त हिते हमरा वरी हिकिड़ो चवणु लॻो त अड़े हिन खे हली बादशाह वटि पेश करियूं, बादशाह जो फ़ैसिलो कंदो, हिन जो दिमाग़ु ख़राबु थिए अलाए छा आहे ख़बर कोन्हे। परियां को वज़ीर आयो बि चकर चाढ़ी करियो अची हिन वटि पुॻो। वज़ीर चवणु लॻो त अड़े ॾियो ख़बर अवां सां ख़ैर आहे, इन फ़क़ीर खे झलियो अची बीठा आहियो, चौधारी फिरी आहियो, ख़ैर आहे को कमुकारु कोन्हे छा अव्हांखे? हमरा चवणु लॻा वज़ीर खे त वज़ीर साहिबु फ़क़ीर खे झलियो अथई कंहिं ॻाल्हि जे करे। चई कहिड़ी ॻाल्हि जे करे हिन फ़क़ीर खे झलियो आहे? छॾियो भणिया वञी किथे ख़ैर ख़ैरात वठे, को अटो, को लटो, को कपिड़ो, को पैसा। हमरा चवणु लॻा वज़ीर खे त वज़ीर तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, अटो घुरे त अटो ॾियूं, कपिड़ो घुरे त कपिड़ो ॾियूं, लटो घुरे त लटो ॾियूं, पीअण जे लाइ खाइण जे लाइ काशे घुरे त ॾियूं, पर हिन जी सदा अनोखी थी ॿुधी अथई। चई कहिड़ी सदा आहे? चई चवे थो त मूंखे 5 ज़ालूं खपनि ऐं 5 ज़ालूं मूंखे खपनि, को अहिड़ो हुजे त मूंखे परणाए ॾे, का न का छोकिरी मूंखे ॾे, 5 ज़ालूं मूंखे माना परणाए ॾियो। हाणे फ़क़ीर जो दिमाग़ु ख़राबु थियो आहे न, फ़क़ीर सां शादी वरी केरु कंदो? असांखे थोरी छोकिरियूं जो असांखे सूरनि में विझणियूं आहिनि, फ़क़ीर तंहिंजे करे हिन खे फिरियो वेठा आहियूं। वरी चवणु लॻो त फ़क़ीर मतिलबु इहा सदा पियो न चयो। चवणु लॻो फ़क़ीर खे, चयो ॾे ख़बर आहीं त यंग नौजवान, पोड़ो बि कोन आहीं, ठीकु ठाक आहीं, ॾिसण में बि सुहिणो ख़ूबसूरत आहीं, पर आहीं फ़क़ीर, पर इहा कहिड़ी सदा आहीं अथई? फ़क़ीर चवणु लॻो नी वज़ीर खे त वज़ीर साहिबु छो ॾोहो आहे छा, 5 शादियूं माण्हू करे सघे थो। सोचमि त हाणे को अहिड़ो वीचारो हुजे जंहिंखां केरु छोकिरी औरत वठंदो न हुजे, तो तंहिंजे करे सोचमि त हाणे मूंखे 5 ज़ालूं खपनि थियूं, तंहिंजे करे मूं जेको आहे सो इहा सदा आहीं, हुजे त को अहिड़ो परणाए ॾे, 5 ज़ालनि सां शादी आऊं कंदुसि, 5 ज़ालूं मूंखे खपनि। वज़ीर चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, बराबरि हिते तोखे छोकिरी को बि परणाए कोन ॾींदो, तूं हल ऐं तुंहिंजी सदा बि अनोखी, हल बादशाह वटि, पोइ ॾिसूं बादशाह तुंहिंजो पाणे फ़ैसिलो कंदो। अबा हाणे उन महिल वज़ीर इन फ़क़ीर खे पकिड़े करे ठक सलाम अची बादशाह जे महल में अची वियारी। वज़ीर आयो बादशाह वटि, बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, हिन फ़क़ीर जी सदा ॿुध। चई सदा कहिड़ी आहे? चई पाणे जी ज़िबानी ॿुधो। चई हा हिते अथई। हाणे बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॾे ख़बर कहिड़ी सदा अथई? फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत मूंखे 5 ज़ालूं खपनि, शादी करणु थो चाहियां। बादशाह चवणु लॻो नी फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, असीं हिकिड़ी ज़ाल मज़ा लोह लॻा पिया आहियूं, बेज़ार अची थिया आहियूं,
तूं वरी 5 ज़ालूं तोखे खपनि ऐं 5 ज़ालनि सां शादी थो करीं। वाह अड़े वाह, चरियो ऐं पागल ऐं छा। ऐं पहिरीं ॻाल्हि त माना 5 ज़ालूं तोखे ॾींदो केरु, तोखे त का हिकिड़ी बि न ॾे, तूं वरी 5 ज़ालनि जी अची फरमाइश करे वेही रहियो आहीं। सो हर को माण्हू पंहिंजे हिसाब सां आहे, सो फ़क़ीर खे थोरी ॾींदो अची ॻोठनि में ईअं सदाऊं हणंदो वठी। हिते फ़क़ीर चवणु लॻो बादशाह सलाम, त को न को अहिड़ो त हूंदो लाज़मी जेको मूंखे ॾींदो, केरु ॾे कोन थो, तंहिंजे करे आऊं माना रुलंदो पिनंदो फिरंदो अचां पियो, मन को सणाई करे। चई भला 5 ज़ालूं तोखे खपनि? चई हाओ। चई पोइ ॾे ख़बर भला 5 ज़ालनि खे छा कंदे, हिकिड़ी का शादी करे छॾ, का अहिड़ी माई मिली वञे हिकिड़ी में माण्हू उन मां जब आहे माण्हू बेज़ार, पर चलो ठीकु आहे हिकिड़ी मज़ा पंहिंजो वञी गुज़ारो कर, पर हाणे तूं 5 ज़ालूं, इहा ॻाल्हि मूंखे तुंहिंजी सम्झ में कोन थी अचे। आख़िर 5 ज़ालूं खपनि तोखे छो, ऐं उन सां शादी करे तूं कंदे छा आख़िर 5 ज़ालुनि खे? चरियो बणिया आई अलाए छा। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलाम त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर 5 मायूं मूंखे खपंदियूं जंहिंमें हर हिकु खूबी हुजे। बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, बादशाह चवणु लॻो त मतिलबु कहिड़ी खूबी हुजे, थोरो मूंखे बि वाज़े करे ॿुधा, आउं बि ॿुधां त सही। फ़क़ीर चवणु लॻो उन बादशाह खे, त बादशाह सलाम ते हिकिड़ी ज़ाल मूंखे अहिड़ी खपे जेका सियाणी ऐं अकुल वारी हुजे। चई हा। चई हाओ। चई पोइ ॿी? चई ॿी ज़ाल मूंखे अहिड़ी खपे जंहिंमें हुसन तमामु जाम हुजे, ख़ूबसूरत हुजे। चई वाह रे वाह। चई पोइ टी? चई टी ज़ाल मूंखे अहिड़ी खपे जंहिंमें सब्रु हुजे, बर्दाश्त हुजे, सब्रु हुजे। चई बढ़िया, वाह रे वाह। चई पोइ चौथी? चई चौथी मूंखे अहिड़ी खपे जेका बहादुर हुजे, बहादुर हुजे, कंहिं शइ खां न डिॼे, मुड़ुसु माण्हू थी माना हर शइ खे मुंहुं ॾे। बादशाह जॾहिं ॻाल्हि ॿुधी फ़क़ीर चई वाह रे वाह, वाह जो कमु आहे। चई पोइ पंजी? चई पंजी मूंखे अहिड़ी खपे जेको मूं जहिड़ो को फ़क़ीर, को ग़रीब, को अबरो, को सबरो अचे त उनखे ख़ाली हथे वापसी न मोटाए, घटि मां घटि उनखे कुझु न कुझु ॾे। बादशाह जॾहिं इहे 5 माना ॻाल्हियूं जेके आहिनि ॿुधायूं 5 मायुनि जे बारे में, जंहिंमें माना हर हिकु औरत में अहिड़ी अहिड़ी खूबी हुजे, बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे, त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, डिमांड त तमामु वॾी कई अथई, पर आउं सोचां पियो तोखे अहिड़े हिसाब सां ज़ालूं खपंदियूं, पर तोखे मिलनि मुश्किल। सियाणी अकुल वारी ॾाई केरु ॾींदो तोखे माई? ऐं लॻे त मूंखे कोन थो ख़ूबसूरत ऐं हुसन वारी माई तोसां शादी कंदी, मूंखे त लॻे ई कोन थो। ऐं सबर वारी माई मूंखे नथो लॻे। ऐं ॿी ॻाल्हि त बहादुर माई अहिड़ी हुजे, मूंखे बि नथो लॻे जो तोखे केरु ॾे। ऐं जेको ख़ैरु ख़ैरातूं करे हेॾां होॾां ॾे, थी सघे थो का अहिड़ी हुजे, पर मूंखे लॻे कोन थो को राज़ी थिए का तोते को शादी तोसां करे। सोच तुंहिंजी भली, 5 ज़ालूं तोखे खपनि, पर अहिड़ियूं ज़ालूं तोखे मिलणु मुश्किल आहिनि, मुश्किल। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलाम, त पोइ हाणे लॻो पियो आहियां खोज खोजा में, मन 5 अहिड़ी खूबियुनि वारियूं मायूं, अहिड़ियूं ज़ालूं मन मूंखे मिली पवनि, पोइ त भणिया कमु भलो थी वेंदो। बादशाह चवणु लॻो त भली ॻाल्हि तुम्हारी सुठी आहे, पर मूंखे कोन थो लॻे, पाण महिरबानी कर बहरहाल मुंहिंजी हिन बादशाही मंझां वञी, माण्हू शिकायतूं कनि पिया, पादर वञी किथे खाईंदे, ऐं आउं जे तो मंझां हथु कढी ईंदुमि त वरी ॻोठ वारा राज भाग वारा माण्हू चवंदा भणिया बादशाह इन फ़क़ीर छॾे ॾिनो आहे, हीउ बेहोती जो माना सदा हणंदो वते, तंहिंजे करे महिरबानी कर मुंहिंजी बादशाही मंझां टर, पोइ वञु किथे वञी को तुंहिंजो कमु थिए त भले ठीकु आहे, पर मुंहिंजी बादशाही मंझां वञु। फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत, चलो ठीकु आहे, पोइ भला अॼोकी राति हिते रहण ॾे। चई भले अॼोकी राति रह, मानियूं तरह तरह जा ताम खाधा भले ढो ते खा, पोइ सुबुह जो सवेरे निकिरी वञा, पर महिरबानी कजांइ इन ॻोठ मां वञी सदा न हणजां, वञी कंहिं ॿिए बादशाही में वञी सदा हणजांइ। चई चलो ठीकु आहे। बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे, बाबा हिकिड़ो कमिरो को अहिड़ो ख़ाली करे इन खे ॾियो, ऐं उन कमरे में इन फ़क़ीर खे विहारियो, को तरह तरह जा ताम खारायो, अॼोकी राति पाण वटि महिमान आहे, पोइ सुबुह जो सवेरे निकिरी पवंदो, को हंधि को बिस्तरा को ही को हिनखे ॾिजो, ऐं अॼोकी राति हिन जी जांच जूंच कजो पिया, ऐं हिन जी रखवाली कजे पिया, पोइ सुबुह जो हिनखे सवेरे जेको आहे सो हितां महल में कढिजो। सिपाही चवणु लॻो त बादशाह सलामत, जेको हुकुम। वठी फ़क़ीर खे अबा हिकिड़े कमरे में आया, तरह तरह जा ताम अची हिनखे खारायूं, खाधा। हाणे साईं बिस्तरा बि साईं लॻी हलिया, फ़क़ीर साईं लत खोड़े सुम्ही रहियो। ख़ैर जो जॾहिं अची सुबुह थियो, सिपाही आयो, अची दर खड़काई, फ़क़ीर दर खोलियो, अची अबा हल हाणे निकिरी पियो पंहिंजे कम ते। अबा उन महिल फ़क़ीर खे इन्हनि कढी महल मंझां ॿाहिरि ई कयूं रवानू। हाणे बादशाह चवणु को सिपाहियुनि खे जांच कजो पिया इन फ़क़ीर खे, हीअ बादशाही क्रॉस कराए ऐं पोइ भले हलिया अचो। हाणे त अॻियां फ़क़ीर हुजे, फ़क़ीर बादशाह जो जेको चयो मञियो, पोइ किथे बि जंहिं ॻोठ वटां लंघियो कयो, पर बहरहाल उहा सदा न हई। वञी साईं ॿी बादशाही माना हिन वारी बादशाही क्रॉस करे ऐं वञी ॿी बादशाही में हिनखे छॾे आया। हाणे जॾहिं अची ॿी बादशाही में पुॻो,
ॾिठईं उते हिकिड़ो ॻोठ। तो ही फ़क़ीर चवणु लॻो त हाणे जे अगरि सदा हणंदो त ॻोठ वारा माॻे मोचड़ा ऐं पादर न हणनि, तंहिंजे करे पंहिंजे हिसाब सां का अहिड़ी पोड़ी ठोड़ी को कुराड़ो ॾिसां वञी उनखे चवां उनजी नज़र में किथे माना का अहिड़ी सुजल मायूं छोकिरियूं हुजनि त पोइ ईअं कमु थींदो। बाक़ी जे अगरि इहे ॻोठनि में सदा हयमि त असुलु पादर तां माना भञी छॾींदा। आयो साईं फ़क़ीर, ॾिठी हिकिड़ी कुराड़ी हिकिड़ी पोड़ी वीचारी ॿनी में मिड़ी गाह पई करे, गाह पटो मिड़ी पंहिंजे हिसाब सां मिड़ी लॻी पई हुजे। हीउ आयो हुते पासो वठी अची पोड़ी ॾिठो जी हीउ निभायो फ़क़ीर आयो आहे, छा थो करे हिते? पोड़ी चवणु लॻी अबा ॾे ख़बर ख़ैर जी पासो मुंहिंजो झलियो अथई। फ़क़ीर चवणु लॻो त अमां पोड़ी कमु आहे तो में? चई अबा कहिड़ो कमु आहे? चई अमां हाणे ॻाल्हि ॿुध, आऊं या फ़क़ीर माण्हू मिड़ी दर दर जो पिनड़ाए तूं। चई हाओ। चई हाणे अमां ॻाल्हि ॿुध, मूंखे करणी आहे शादी। चई हाओ अबा पोइ हाणे शादी करणी आहे, पोइ आऊं छा करियां इन में? चई अमां पोड़ी मुंहिंजी ॻाल्हि त पहिरीं मुकमल ॿुध। चई ॻाल्हि कर। चई हाणे मूंखे शादी करणी आहे, का अहिड़ी छोकिरी का तोखे सुञल हुजे सो मूंखे माना जेको सो परणाए किथां। तूं त हाणे ॻोठ जी वॾी आहीं, तोखे ख़बर ॼाण हूंदी, मूंखे 5 ज़ालूं खपंदियूं। पोड़ी खिलण लॻी, चवणु लॻी त अबा ॻाल्हि ॿुध, अॻु में शादी? चई न शादी कोन्हे। चई अञा हिकिड़ी जे लाइ बि माना तलाश में ईअं, तोखे 5 ज़ालूं खपंदियूं। भेण केरु 5 ज़ालूं? तूं पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ज़ाल बि तोखे केरु ॾींदो ऐं तूं 5 ज़ालुनि जी ॻाल्हि पियो करीं। चई अमां हाणे ॻाल्हि ॿुध, उमेद करे आयो आहियां, हाणे महिरबानी कर वञी ॾिस किथे को कमु दिलासो माना थी वञे, को कमु को अहिड़ो दिलासो मूंखे ॾेई वञी निकिरी पो। पोड़ी चवणु लॻी अबा मूंखां इहो कमु कोन्ह थींदो, वञी को ॿियो जांच। पोड़ी असुलनि खे ठुप जवाबु ॾेई छॾियो। हीउ वरी उतां निकिरी वियो। चवणु लॻो त भणिया पोड़ी खे चयईं, पोड़ी असुलु कमु ई न कयो। वरी आयो हलंदे फिरंदे अची कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻो, उते हिकिड़ो कुराड़ो हिनखे गॼो। कुराड़े सां हाल वालिन कया। कुराड़ो वीचारो खटि रखियो कंहिं वण जी छांव में वेठो, हीउ बि अची उन खटि ते वेठो हाल वाल कयईं। कुराड़ो चवणु लॻो उन फ़क़ीर खे, अबा ॾे ख़बर केरु आहीं, किथां खां आयो? चई बाबा फ़क़ीर माण्हू, दर दर जा पिनड़ाए तूं, केॾी महिल किथे केॾी महिल किथे। चई हा। चई पोइ भला वेह 2 टे मिंट वेह। कुराड़े वटि वेठो। फ़क़ीर चवणु लॻो कुराड़े खे चवां मन कुराड़े का अहिड़ी का सुलझल छोकिरियूं हुजनि। फ़क़ीर चवणु लॻो कुराड़े ते, चाचा ॾे ख़बर इहो छोकिरियूं को कुंवारियूं तोखे सुझनि थियूं नी ॻोठ में? न। कुराड़ो चवणु लॻो नी फ़क़ीर जी कहिड़ी नियत आहे? चई फ़क़ीर छा पियो चवीं? चई बाबा दरअसल ॻाल्हि इहा आहे जो पुछा पियो करियां आहिनि या कोन्हे। कुराड़ो चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, छोकिरियूं त बिल्कुलु हूंदियूं, सो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे उन में? चई कमु मुंहिंजो इहो आहे जो मूंखे 5 ज़ालूं खपनि ऐं मूंखे करणी आहे शादी। सो महिरबानी करे ॾिस को अहिड़ो माण्हू हुजे त हुनखे चओ मुंहिंजी शादी माना थिए हुन सां। कुराड़ो चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे तूं फ़क़ीर माण्हू ऐं जेके नियाणियूं विहारियो वेठा आहिनि सो तो फ़क़ीर खे ॾेई उनजी ज़िंदगी थोरी विञाईंदा। महिरबानी कर इहो कमु मूंखे न चओ, तूं में पादर खाईंदे पर मूंखे बि खाराईंदे। असुलु हुन कुराड़े बि ठुप जवाबु ॾेई छॾियो। फ़क़ीर चवणु लॻो त बाबा चलो ठीकु आहे, जे अगरि नथो कमु थिए त ख़ैरु आहे। अबा हाणे उन महिल उहो फ़क़ीर निकिरी वियो। फ़क़ीर चवणु लॻो त भणिया 5 ज़ालनि जी फरमाइश करे वेही रहे त मिले त हिकिड़ी बि कोन्ह थी। चलो ठीकु आहे, वरी निकितो हलंदे फिरंदे आयो कंहिं अहिड़ी जॻह ते, हिन खे राति पहुची वेली। अहिड़े कंहिं जर जंग में अची पुॻो, ॾिठईं हेॾां होॾां लोणूं हणी। चई हाणे कमु कीअं थिए, राति पहुची वई आहे, हाणे केॾां वञां? ॾिठईं त परियां हिकिड़ो भूंगी अबरी सबरी ठही पई हुजे, उते हिकिड़ो कुराड़ो हिकिड़ी कुराड़ी वेठा हुआ, उहे रहंदा हुआ, उन्हनि जो को हो कोन। फ़क़ीर उते आयो। फ़क़ीर अची उते पुॻो उन कुराड़ी वटि चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुधो, आऊं आहियां मुसाफ़िर माण्हू, फ़क़ीर माण्हू, तो हाणे हितां हुतां ख़ैरु ख़ैरातूं वठंदे कंदे आयो आहियां। हाणे मूंखे पहुची वई आहे राति, झर जंग आहे, ॾिठ मां जी इहा भूंगी झोपड़ी, सोचमि त हाणे अॼोकी राति अवां वटि गुज़ारिजे, पोइ वरी हितां निकिरी पइजे। कुराड़ो चवणु लॻा त बाबा असांखे को एतिराज़ु कोन्हे, भले रही पियो। पोइ मिड़ी हाल अहिवाल हेॾां होॾां पुछा करणु लॻो। चवणु लॻो नी कुराड़ी खे ॾियो ख़बर अवां जो को नौजवान छोकिरो का छोकिरी को हेॾां को होॾां। कुराड़ी चवणु लॻा त बाबा असांखे औलाद थियो ई कोन, सो इहे ई ज़ाल मुड़ुस असीं कुराड़ा थी आहियूं, ॿार बचो कोन्ह थियो, मिड़ी हयाती जा ॾींहं पिया कटियूं। चई पोइ अवां जो इहो जहान वग़ैरह अची मिड़ी ॾुखियो। चई अच्छा चई हा। चई चलो ठीकु आहे, मूं वटि कुझु 2 टे रुपया आहिनि, तोखे ॾियां थो। कुराड़ी खे चवणु लॻो त अव्हांखे ॾियां थो। त हिते कुराड़ी चवणु लॻा त बाबा तूं फ़क़ीर माण्हू, तूं हितां हुतां माण्हुनि खां पिनियो करे हेॾां होॾां वठी ईंदो ऐं वरी असांखे थो ॾीं। चई बाबा आऊं वरी बि वठी ईंदो, नौजवान यंग आहियां, किथां न किथां मूंखे मिली वेंदो, पर हाणे अमीं कुराड़ा माण्हू हुयो, अव्हांखे त लाज़मी कुझु खपे। सो उन महिल पैसा हुननि खे ॾिनई। ॾाढा वीचारा ख़ुशि थी विया। त हिते कुराड़ी पुछा करणु लॻा नी फ़क़ीर खे, बाबा ॾे ख़बर तूं भला किथां खां कीअं, छा आहे तुंहिंजे बारे में,
इते फ़क़ीर चवण लॻो त कुराड़ी खे चई आउं दरअसल निकितो हुउसि फ़क़ीर माण्हू आहियां, हिते एॾो ख़ैर ख़ैरातूं वठंदो आहियां, पर हाणे मूंखे 5 ज़ालूं खपनि थियूं ऐं उन्हनि जी शादी माना उन सां शादी करण जे लाइ माना इहो ख़्यालु अथमि। सो हाणे 5 ज़ालूं त ठहियो, पर मूंखे हिकिड़ी बि कोन थी मिले। चई अबा हाणे तोखे ज़ालूं 5 खपनि थियूं, माण्हुनि लाइ शादी हिकिड़ी काफ़ी आहे, तूं 5 ज़ालनि खे छा कंदे? चई अमा हाणे दरअसल आउं मायूं ॿुधायां थो, उन्हनि में इहो ख़ूबियूं चई कहिड़ियूं? चई हिकिड़ी में हुसन हुजे, हिकिड़ी सियाणी अकुल वारी हुजे, ऐं टी जेको आहे सो बहादुर हुजे, चौथी सब्र वारी हुजे, 5 जेको आहे सो ख़ैर ख़ैरातूं फ़क़ीरनि खे, ग़रीबनि खे, यतीमनि खे, मिसकिननि खे ॾे। 5 मायूं खपनि जंहिं हर माई में इहा हिकिड़ी हिकिड़ी ख़ूबी हुजे, तंहिंजे करे 5 ज़ालूं मूंखे खपनि थियूं। चई अबा 5 ज़ालूं तोखे खपनि थियूं, पोइ उन्हनि खे खाराईंदो कंदो केरु? जी मिसाली ॻाल्हि तोखे मिलियो थी वञनि पोइ? चई अमा उहो परेशानी कोन्हे, मिल्कियत मूं वटि तमामु जाम आहे, फ़क़ीर आहियां त मिड़ी ख़ैर, पर तमामु मिल्कियत जाम गॾु कई अथई। चई हा, चई हा। चई अबा हाणे अहिड़ी ज़ालूं जेके तूं माना मिलणु मुश्किल आहे न, पर हिकिड़ो ॾस तोखे ॾियो थो, असांजी एॾी मदद कई आहे। फिलाणे हंधि हलियो वञे, हिकिड़ो बादशाह अथई, सो उहो बादशाह जेको आहे सो फ़क़ीरनि जी ॾाढी रखंदो आहे। सो इहो कमु उन बादशाह खां तुंहिंजो थींदो, उन बादशाह वटि वञु। सो उन बादशाह खे औलाद कोन थींदो, सो हिकिड़ो फ़क़ीर आयो, सो तमामु को पोतर फ़क़ीर, उन फ़क़ीर जी ॾियण वारो औलाद अलाह सां ई आहे, पर उन फ़क़ीर जे हिसाब किताब सां जेको आहे सो उनखे औलाद मिलियो। सो हाणे उन बादशाह वटि जेको बि फ़क़ीर ईंदो आहे, सो उनजो माना ॾाढी ख़िदमत चाकरी कंदो, थी सघे थो उन बादशाह वटि माना तूं वञी ऐं तुंहिंजो कमु थी वञे। चई ते चलो ठीकु आहे। उहा राति हाणे उन छोकिरे उन फ़क़ीर गुज़ारी। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, उन कुराड़ी खां मोकिलाए करे ऐं हुतां निकितो, सिधो आयो उन बादशाह वटि। बादशाह जॾहिं ॾिठो फ़क़ीर माण्हू हुयो, अबा अची माना भाकुर पोइ ही पोइ हू अची विहारी। बादशाह चवणु लॻो उन फ़क़ीर खे, बाबा ॾे ख़बर ख़ैर मज़ा आयो आहीं, हुकम कर। फ़क़ीर त जेको आहे सो माना मूंखे ॾाढा मिठा आहिनि, प्यारा आहिनि। उन फ़क़ीरनि जे मुआबे ते मूंखे शहज़ादो पुटु मिलियो आहे, ॾियण वारो अलाह आहे, पर बहरहाल कुझु हीलो वसीलो। फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, आउं बि तुंहिंजो वॾो नालो ॿुधी आहियां ऐं ॻाल्हि ॿुधी तव्हां जेको फ़क़ीरनि खे जाम पायो। चई हा बाबा। चई हुकम? चई हुकम इहो आहे जो मूंखे खपनि थियूं 5 ज़ालूं। चई अबा 5 ज़ालूं माण्हू हिकिड़ी सही आहे, 5 ज़ालनि खे छा कंदे? चई बादशाह सलामत, हाणे पहिरीं ज़ाल अहिड़ी हुजे जंहिंमें हुसन ऐं हुजे तमामु जाम सुहिणी ख़ूबसूरत हुजे। चई हाओ। ऐं चई ॿी हुजे सियाणी अकुल वारी। चई हाओ। चई ऐं टी हुजे सब्र वारी, चौथी हुजे बहादुर, ऐं 5 हुजे जेको ग़रीबनि मिसकिननि यतीमनि खे ख़ाली हथे न वाराए। चई बाबा हाणे 5 ज़ालूं जेकर मिसाली ॻाल्हि तोखे मिली बि वञनि, पोइ खाराईंदे पियारंदे, तूं त फ़क़ीर माण्हू। चई बाबा फ़क़ीर माण्हू आहियां त मिड़ी ख़ैर मिल्कियत ठीकु ठाक ठाही अथमि। चई बाबा चलो ठीकु आहे, पर हाणे आहीं फ़क़ीर माण्हू, हाणे तूं आयो आहीं मूं वटि, तो आउं पंहिंजा सिपाही वग़ैरह हेॾां होॾां सभु मोकिलियां थो। बादशाही मुंहिंजी वॾी आहे, पोइ मन किथां का छोकिरियूं वोकिरियूं हूंदियूं, मन कमु थिए, पर हाणे आहीं फ़क़ीर माण्हू, फ़क़ीर सां शादी को मुश्किल करे। चलो ठीकु आहे, ख़ैरनि जो। अबा हाणे बादशाह सिपाही हेॾां होॾां दौड़ाया। अबा हाणे हितां पुछा, हुतां पुछा, हितां पुछा, हाणे जंहिंखे बि चवनि, हाणे छोकिरी हेॾां होॾां पुछनि, अबा हाणे माना हमरा केरु छोकिरो आहे, कीअं? तो चवनि फ़क़ीर आहे, फ़क़ीर सां शादी करणी। हर छोकिरी मना करे छॾे। अबा सभिनि खे जवाबु मिली वियो। सिपाही सभु हेॾां होॾां रुली करे सॼी बादशाही अची बादशाह वटि पुॻा। चई बादशाह सलामत, हाणे छोकिरियूं जंहिं वटि हुयूं उन्हनि खे चयोसीं, सो उन्हनि मज़ा जेको आहे छोकिरियूं चवनि था थी फ़क़ीर सां शादी कोन कंदासीं। इते बादशाह चवणु लॻो, भेण वाह जो कमु थी वियो। चई हाणे ज़ोर ज़बरदस्ती हली कोन थी सघे, इहो बादशाही में मुंहिंजो कमु कोन्हे। बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे, त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, छोकिरी का बि राज़ी कोन थी थिए। फ़क़ीर जो जॾहिं ॿुधे जी फ़क़ीर सां शादी केरु कंदो? इते अबा हाणे मायूस थी वियो फ़क़ीर चवणु लॻो चलो ठीकु आहे बादशाह सां तव्हां जेको मुंहिंजे लाइ कयो। बादशाह चवणु लॻो त अञा ॿियो को कमकार हुजनी, का ख़िदमत चाकरी तुंहिंजी करियां, बाक़ी जेको कमु चई सो मूं पंहिंजे हिसाब सां पूरा ज़ोर लाथा, पर हाणे केरु बि राज़ी नथो थिए, ज़ोर ज़बरदस्ती थोरी हलंदी। चलो बाबा ठीकु आहे। फ़क़ीर उहा राति उन बादशाह वटि रहियो, सुबुह जो वरी निकिरी पियो। हलंदे फिरंदे अची कंहिं अहिड़ी जॻह ते पुॻो, शाम वारे टाइम ते ॾिठे त हिकिड़ो मोची वीचारो जुतियूं पियो गंढे, कुराड़ो मुड़ुसु अची उते पुॻो। हाणे अची पुॻो, मथां राति थियण वारी हुजे, मोची वेठो हुजे, मोची सां हाल अहिवाल हिनी कया। फ़क़ीर चवणु लॻो उन मोची खे, त बाबा ॾे ख़बर, अॼोकी राति जे अगरि तोड़ रहां तुंहिंजो घर किथे? चई बाबा घर मुंहिंजो ही पोयां पासे में। चई हाओ। चई पोइ अॼोकी राति मूंखे हिते रहणु ॾे ऐं आउं हिते वियां थो, मानी टुकर हुजनी त खाराइजांइ, पोइ सुबुह जो वरी हितां निकिरी पवंदो। चई हाओ बाबा। मोची पुछा करणु लॻो उन फ़क़ीर खां, त बाबा ॾे ख़बर, तूं ख़ैर मज़ा निकितो आहीं ऐं केॾां वञी पियो, छा आहे? फ़क़ीर चवणु लॻो उन मोची खे, त बाबा आउं फ़क़ीर माण्हू, केॾी महिल किथे त केॾी महिल किथे, पर हाणे मसइलो त हिकिड़े कम जे हिसाब सां निकितो, त पोइ हले किथां खां कीअं अची पुॻो आहियां। चई कहिड़े कम जे हिसाब सां निकितो आहियां? चई मूंखे खपनि थियूं 5 ज़ालूं। सो हाणे 5 ज़ालूं मूंखे खपनि थियूं, सो हाणे हुन सां मूंखे करणी आहे शादी।
मोची चवणु लॻो त बाबा ॻाल्हि ॿुध, हाणे शादी हिकिड़ी चङी, पर हाणे तूं फ़क़ीर माण्हू, सिस्टम तुंहिंजो अहिड़ो, ऐं 5 ज़ालनि जी तोखे माना ज़रूरत लॻी पई आहे, घुर्ज लॻी पई आहे। सो हाणे 5 ज़ालूं तोखे केरु नथो ॾेई सघे। पर हाणे चलो ठीकु आहे, ॻाल्हि तुंहिंजी मूंखे सम्झ में नथी अचे, पर चलो ठीकु आहे, मूं वटि हिकिड़ी छोकिरी आहे। सो हाणे तमामु सुहिणी ख़ूबसूरत बि आहे, मूं वटि हिकिड़ी छोकिरी आहे। जे अगरि तोखे पसंदि अची वञे त पोइ भले आऊं तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। ऐं मुंहिंजी छोकिरी बि तकबर बांवर वॾाई करण वारी कोन्हे, सा उमेदु आहे तोखे बि जेको आहे सो हू पसंदि कंदी। तो बहरहाल हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, मूंखे को एतिराज़ु कोन्हे। जे अगरि तूं पंहिंजे हिसाब सां निकितो आहीं तो भले ठीकु आहे। फ़क़ीर चवणु लॻो मोची खे, त मोची बणे वाह रे वाह, वाह जो कमु कयो अथई, बणे को हा ना करे, को राज़ी ना हुजे, पर तो वाह जी दिलि जी ॻाल्हि कई अथई। चयो आहे ठीकु आहे, ख़ैरनि जो। जॾहिं अची शाम थी, मोची उन फ़क़ीर खे वठी सिधो पंहिंजे घरु आयो। घर आयो अब हाणे फ़क़ीर छा ॾिसे, छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, हुसन में ज़ोर हुजे, सियाणी बि हुजे, अकुल वारी बि हुजे, ऐं तमामु हुसन में सुहिणी ख़ूबसूरत हुजे। चलो ठीकु आहे, मोची सॼी ॻाल्हि करे उन छोकिरी खे ॿुधाई। हाणे हीउ मसइलो हीअ अथई। मोची चवणु लॻो पंहिंजी धीअ खे। छोकिरी चवणु लॻी त बाबा चलो ठीकु आहे, इन फ़क़ीर खे आऊं ॾिसां थी। छोकिरी आई, मानी टुकर हेॾां होॾां, उन फ़क़ीर खे खाराई, मानी मानी खाधी कई हेॾां होॾां। ख़ैरनि जो जॾहिं अची इली टाइम थियो त हाणे उहो माना वेठा त हिते मोची चवणु लॻो उन छोकिरी खे, त अमां पोइ ॾे ख़बर तोखे भला हीअ फ़क़ीर क़बूल आहे, तूं हिन सां शादी करणु चाहीं थी? मूं हिनखे चयो त मुंहिंजो हाणे मुंहिंजी छोकिरी बि शादी करण जे लाइ तोसां तयारु थींदी, छो त अहिड़ी आहे कोन। हिते छोकिरी चवणु लॻी पंहिंजे पीउ खे, त बाबा ॻाल्हि ॿुध, जे अगरि तो चयो आहे त बिल्कुलु ठीकु आहे, मूंखे हीउ फ़क़ीर पसंदि आहे, का ॻाल्हि कोन्हे, हिन सां शादी करण जे लाइ आऊं तयारु आहियां। जे अगरि शादी करे थो त हिते वाह छोकिरी चवणु लॻी उन फ़क़ीर खे, त फ़क़ीर ॾे ख़बर 5 ज़ालूं तोखे खपंदियूं। चई हाओ, तो इहा ॻाल्हि मोची करे ॿुधाई उन छोकिरीअ। चई हा, 5 ज़ालूं मूंखे खपंदियूं। चई कहिड़े हिसाब सां? चई ज़ालूं मूंखे खपंदियूं त हिकिड़ी छोकिरी हुजे सियाणी अकुल वारी, चई हाओ, ऐं ॿी हुजे हुसन वारी, सुहिणी ख़ूबसूरत, चई हाओ, टी हुजे बहादुर, चौथी हुजे सब्र करण वारी, 5 हुजे जेको ग़रीबनि मिसकिननि खे ऐं जेके बि अचनि फ़क़ीर ॾांहुं होॾां मुंहुं जहिड़ा, त उन्हनि खे ख़ाली हथे न वराए, उनखे कुझु न कुझु ॾे। त हिते वाह मोची धीउ खिलणु लॻी सा। फ़क़ीर ॾिठो, फ़क़ीर चवणु लॻो खिले छो पई? त हिते वाह छोकिरी मोची धीउ चवणु लॻी, त ॻाल्हि ॿुध, आउं तुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी वई आहियां, छोकिरी तोखे खपे थी हिकिड़ी। चई हाओ, इहो तोखे कीअं ख़बर? चई हा, छोकिरी मूंखे खपे थी हिकिड़ी, ऐं तुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे, तुंहिंजी ॻाल्हि आहे गुज गुजारत में, तुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त 5 ज़ालूं मूंखे खपनि, ऐं उहा हिकिड़ी माए में इहे शयूं सभु हुजनि, हुसन बि हुजे, ख़ूबसूरत बि हुजे, ऐं अकुल वारी हुजे, सियाणी बि हुजे, ऐं पहिरीं ॻाल्हि त हुन में सब्र बि हुजे, सब्र बि करे, ऐं बहादुर बि हुजे, कंहिं बि शइ खां डिॼे न, ऐं ग़रीबनि खे फ़क़ीरनि खे अचे ख़ाली हथे न मोटाए। सो इहा ॻाल्हि आहे या कोन्हे? त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु ॻाल्हि इहा, माई मूंखे हिकिड़ी खपे थी, पर केर बि इन गुज गुजारत खे सम्झी न सघियो। 5 ज़ालनि खे छा कंदो, त हिकिड़ी में इहे सभु ख़ूबियूं हूंदियूं त मुंहिंजे लाइ उहा ई काफ़ी आहे। सो अकुल में अकाबर वाक़ई तूं, हुसन वारी वाक़ई तूं, बहादुर बि आहीं, इन हिसाब सां हीअ शयूं तो में आहिनि त बहादुर बि हूंदे, ऐं फ़क़ीरनि खे बि तूं मोटाए ख़ाली हथे कोन्दी, जेको आउं आयसि तो हा करे छॾी शादी जे लाइ। सो बसि मूंखे हिकिड़ी माई खपे थी जंहिंमें इहे 5 ख़ूबियूं हुजनि, त सम्झ जहिड़ियूं 5 ज़ालूं खपनि मूंखे। तो इहे 5 ज़ालूं तो मुंहिंजी आहिनि, सो तूं ई मूंखे खपे थी। त हिते उहा छोकिरी चवणु लॻी त बिल्कुलु मुंहिंजी जेको आहे सो माना ॻाल्हि खे तूं बि माना क़बूल वे, ऐं आउं बि सम्झी वियुसि त जेको तुंहिंजी ॻाल्हि गुझ में आहे, तंहिंजे करे मूं तोखे ईअं चयो। त हिते फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो। त फ़क़ीर चवणु लॻो उन मोची खे, उन छोकिरीअ चवणु लॻो, मोचीअ चवणु लॻो तुंहिंजी धीअ तमामु सुहिणी ख़ूबसूरत, सो ॻाल्हि गुझ में हुई, केरु सम्झी न सघियो। सो हाणे सभु शयूं हिन में आहिनि, शादीनि सां करण लाइ तयारु आहियां, पर दरअसल आऊं को फ़क़ीर वग़ैरह कोन आहियां, आऊं आहियां फ़िलाणी बादशाह जो पुटु आहियां, फ़िलाणी बादशाह जो शहज़ादो आहियां। तो मूंखे अहिड़ी माई खपी थिए उन जी तलाश में ऐं उन जी पुछा ॻाछा में, त मूं चयो हाणे अहिड़ी का अकुल वारी, सियाणी, ऐं हुसन में ज़ोर, सब्र वारी, ऐं बहादुर, ऐं कंहिंखे बि ख़ाली हथे न मोटाई, सभु ख़ूबियूं उन औरत में हूंदियूं, आउं वञी ॾिसंदसि, ऐं अकुल में अकाबार हूंदी त उहा हिन गुज गुजारत खे बि सम्झी वेंदी। सो हाणे 5 ज़ालनि खे आउं कीअं, 5 ज़ालूं पाण में कॾहिं कोन ठहंदियूं, जे अगरि सुहिणी ख़ूबसूरत हूंदी त मिड़ी ख़ैरु, जंहिंमें अकुल ऐं सियाणी हूंदी, सब्र वारी हूंदी, बहादुर वारी हूंदी, ऐं इहे पंहिंजे हिसाब सां कॾहिं बि इहो कमु कोन हलंदो। पर इहे शयूं सभु मूंखे हिकिड़ी में खपियूं थी, ऐं अकुल ऐं दाई जेको आहे सो हीअ तव्हांजी धीउ आहे, सो आउं शहज़ादो आहियां ऐं शादी करण लाइ तयारु आहियां।
तो बा नेठ मोची भी ॾाढो ख़ुशि थियो त मुंहिंजी धीअ जी शादी कंहिं शहज़ादे सां थी। तो शहज़ादे कई खज़ाने जूं जेको गाॾियूं वाॾियूं भरे अची उन मोची खे ॾिनियूं ऐं उतां उन माई सां उन छोकिरी सां शादी करे सिधो पंहिंजे महल में वठी आयो। ॾाढा माण्हू ख़ुशि थिया। साईं उहा माई त हुसन में बि ज़ोर हुई ऐं कंहिंखे बि ख़ाली हथे न मन वापसी ने बहादुर बि हुई, सबुर वारी बि हुई ऐं हर शइ हुन मुंहिंजी सियाणी अकुल वारी। सॼो कमु जेकर शहज़ादो न हूंदो त हू बि संभालींदी हुई। तो ही हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां रहण लॻा ऐं पंहिंजी ज़िंदगी जा बक़ाया ॾींहं गुज़ारण लॻा। तो दोस्तों हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।